कामरेड जो जन्म 7 अक्टूबर 1901 ईस्वी में ॻोठ बखू देरे अॻवाणी तालुके लबे दरिया ऐं हाणोके तालुके डोकरी ज़िले लाड़काणे में थियो। पाण 2 सालनि जा हुआ त संदसि अमड़ गुज़ारे वई। खेनि पंहिंजे वालिद ॾाॾे ऐं पुफी पालियो। पाण प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ ऐं सिंधी फाइनल में सॼे सिंध में पहिरियों नंबर आया। साल 1923 ईस्वी में मैट्रिक पास कयाई ऐं 1924 ईस्वी में DJ कॉलेज कराची में दाख़िला हासिलु कयाई, जिते खेसि स्कॉलरशिप सां गॾु केतिरा इनाम हासिलु कयाई। साल 1927 ईस्वी में BA फार्मेसी में बम्बई यूनिवर्सिटी में पास कयाई। 1928 ईस्वी में सरकारी मुलाज़मत बहसियत हेड मुंशी में शुरू कयाई ऐं रेवेन्यू जो इम्तिहान ॾेई मुख़्तियारकार थिया। 15 साल नौकरी करे साल 1945 ईस्वी में डिप्टी कलेक्टर जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनऊं। कामरेड हिकु बहितरीनु मुसन्निफ़ शाइर बि हुआ। पाण 13 किताब नज़मनि ते 4 नसर ते मुश्तमिल आहिनि। 14 अंग्रेज़ी में तख़लीक़ थियल आहिनि। कामरेड जो लाॻापो हारी तारीख़ सां 1945 ईस्वी में थियो। हारी कमेटी 1930 ईस्वी में ठही। पहिरीं बुनियाद विझंदड़नि में साईं जी M सैयद, जमशेद नसरवांजी, जेठमल पुरसराम, कादिर बख्श निज़ामानी, अब्दुल कादिर कामरेड शामिल हुआ। हारी कमेटी में कामरेड जे शामिल थियण खां पोइ ई वधीक मुतहरिक थी। सिराड़ी में हारी कॉन्फ्रेंस 4 मार्च ऐं 5 मार्च 1947 ईस्वी में 7वीं सालियानी कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें अधो-अधु भिटाईअ जो नारो ॾिनो वियो। पाण जा बाक़ाइदा जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया, जंहिंमें हारी हक़दार जो नारो पिणु ॾिनो वियो ऐं उनखां पोइ अधो-अधु बटई जी तहरीक शुरू कई वई। सिंध में हारी कॉन्फ्रेंसूं हारनि में इतिहाद ऐं शहूर पैदा करण में कामयाब थियूं। साल 1948 ईस्वी में 30 ऐं 31 मई ते रतुदेरो में सिंध हारी कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें पहिरियों भेरो कामरेड हैदर बख्श जतोई सदर चूंडियो वियो, जंहिंमें चयो वियो त 50,000 हारियुनि शिरकत कई हुई। सिंध हारी कमेटी सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते केतिरियूं कॉन्फ्रेंसूं कयूं ऐं हारियुनि लाइ जदोजहद कई। जॾहिं जदोजहद थींदी आहे त उन में क़ुर्बानियूं बि ॾियणियूं पवंदियूं आहिनि। कामरेड साईं जेका पंहिंजी हयाती में जदोजहद कई, उन्हीअ पाण केतिरा ई भेरा जेल बि विया, पर संदसि मुतलिक़ किताबनि में इहो मालूम न थी सघियो आहे। कामरेड हैदर बख्श जतोई जी जदोजहद अरसे में शहीद माई बख्तावर जो वाक़ियो थियो, जेको 1948 ईस्वी में थियो। नबीसर रोड ते हारी कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें माई बख्तावर जो मुड़ुसु ऐं ॿिया मर्द कॉन्फ्रेंस में वियल हुआ। पाण टाली ॻोठ जी हुई। उते बनी ते माई खरो बटई करणु न ॾिनो, जंहिं त ज़मींदारनि ख़ालिद ऐं सैफुल्ला बंदूक जो गोलियूं हणी माई बख्तावर खे शहीद करे छॾियो। इहो खेसि इन्हनि ॿिन्ही ख़ालिद ऐं सैफुल्ला ते सेशन कोर्ट पास में हलियो, जंहिंजी सरबराही कामरेड हैदर बख्श जतोई कई ऐं हर सुनवाई ते वेंदो हो ऐं वकील ॾेऊ मिल के कयाई। ॿिन्ही मुलज़िमनि खे जनम टेप आई। कामरेड हैदर बख्श जतोई ते सिंध जी तारीख़ जे हिकु सचे सरवाण चाचा कामरेड मीर मोहम्मद टालपुर संद ज़िंदगीअ ते हिकु रोशनी विधी आहे। चाचा लिखनि था त कामरेड मरहूम जतोई पंहिंजी नौकिरी वारे ज़माने में कोऑपरेटिव सोसाइटी मां आबादकारनि खे कर्ज़ु मिलंदो हो। कर्ज़ु वठण वारा केतिरा मरी विया, पोइ उन्हनि जी पुटनि ऐं पोटनि खां बि वसूली कई। सरकार मिसाल कर्ज़ु खणण वारो 200 रुपया कर्ज़ु वरितो हो, इहो पोइ व्याज समेत 1000 रुपयनि में वञी थियो। उन वक़्तु सिंध जे कमिश्नर कामरेड जतोई खे स्पेशल ऑफिसर मुक़ररु कयो वियो। अमां सिंध जो गश्त करियो, जिते सोसाइटी जे कर्ज़ जी बक़ाया आहे। उन्हनि खे घुराए पुछो त कहिड़ा कर्ज़ भरण जहिड़ा आहिनि, कहिड़ा मिसकीन आहिनि। जेके कर्ज़ नथा भरे सघनि, उन्हनि ते सरकार महिरबानी थींदी ऐं कर्ज़ु माफ़ कबो। मरहूम कामरेड हैदर बख्श पंहिंजी पहिरीं मंज़िल वञी सखर कई। अख़बारनि में अहिड़ा ऐलान थिया त सोसाइटी कर्ज़दार स्पेशल ऑफिसर मिस्टर हैदर बख्श जतोई सां फिलाणे तारीख़ ते सखर में मिलनि। पोइ 100 जे तादाद में कर्ज़ी अची हाज़िर थिया। दरख़्वास्तुनि सां गॾु उन्हनि लिखी ॾिनो त असीं मिसकीन आहियूं, कर्ज़ु माफ़ कयो वञे। मरहूमनि सभिनी दरख़्वास्तुनि ते लिखियो त हीअ कर्ज़ु अदा करण जहिड़ा न आहिनि। सरकार कर्ज़ु माफ़ करे। जॾहिं उहे दरख़्वास्तूं कराची कमिश्नर वटि वियूं, तंहिं हिकदमि कामरेड मरहूम खे घुरायो। केस चयाईं त तो सभिनी दरख़्वास्तुनि ते कर्ज़ु माफ़ करण जी सिफ़ारिश कई आहे। सरकार जी ॿेड़ी त ॿुॾी के त कर्ज़ु अदा करण जहिड़ा बि हूंदा। हाणे आउं ॿियो ऑफिसर मुक़ररु कयां थो। पोइ ॿुधण में आयो हो त हिकु मनहूस कामोरो जेको डीपले जो मेमून हो, उन्हनि माण्हुनि जूं ॿनियूं ॿारहा ढोर ढगा नीलाम कराए कर्ज़ु वसूल कयो। जिन जे ॾेबलाए मेमून खे रिश्वत ॾिनी, उन्हनि लाइ कमिश्नर खे कर्ज़ु माफ़ जी सिफ़ारिश कयाई। कामरेड हैदर बख्श जतोई हारी तहरीक सां गॾु साफ़त सां पिणु लाॻापियल रहिया।
पाण 1945 ईस्वी में हारी हफ्तार ऐं पोइ साल 1946 ईस्वी में लाड़काणे मां हफ़्तेवार अख़बार किसान पिणु कढी। कामरेड हरिबख्श चतोई ते लिखियल चाचा कामरेड मीर मोहम्मद टाटपुर साईं हिकु ॿियो संदसि अदालती कारनामो लिखियो आहे त इहो गौर सां पढ़ो। सिंध में जॾहिं अंग्रेज़ हुरनि जे ख़िलाफ़ मार्शल लॉ लॻायो, हैदराबाद मार्शल लॉ कोर्ट क़ाइमु कई हुई, उनजो सरबराह जनरल रिचर्डसन उनमें कामरेड मरहूम खे सिविल मैजिस्ट्रेट जे हैसियत सां सरकार मुक़ररु कयो हो। हिकु ॾींहुं अंग्रेज़ जा फ़ौजी विहारो कनि नौजवान सिंधियुनि खे चेलनि में रसा ऐं हथकड़ियूं लॻल फ़ौजी कोर्ट में वठी आया। जनरल रिचर्डसन खे चयाऊं त ही हुर आहिनि। उन मलून जनरल उन्हनि जी जवानी ॾिसी चयो त हिन खे हिकदमि फांसी चाढ़ियो। मरहूम हैदरबख्श चतोई वेठो हुयो, सो हिकदमि बीठो ऐं जनरल रिचर्डसन खे चयाईं त कहिड़ो सबूत आहे जो ही हुर आहिनि, उनखे फांसी ॾिजे। ऐं एहजाज थो करियां त तोसां गॾु मैजिस्ट्रेट जे हैसियत में कोन वेहंदुसि। हुते हलियो वियो। मूंखे यादि आहे त केतिरो मरहूम जे हैदराबाद जे घर जे ओसे पासे अंग्रेज़ CID वारा चकर ॾींदा हुआ, छो त हिननि खे शक जाॻियो त हीउ जतोई हुरनि सां ठहियलु आहे। हैदराबाद में मशहूरु हैदर चौक कामरेड हैदरबख्श चतोई जे नाले सां मशहूरु आहे। अयूबी अमीरत मां जॾहिं आज़ाद थी निकितो, हैदराबाद में रेलवे स्टेशन ते हज़ारे माण्हू शानदार इस्तक़बाल कयो। रुगो एतिरो चयाईं त सभ खां पहिरें सिंध जी आज़ादी जी शहीद होशू जे क़बर ते हलिबो। हज़ारे माण्हुनि जो हुजूम कामरेड जी अॻुवाणीअ में होशू जी क़बर ॾांहुं राही थियो। क़बर ते हुन रुगो एतिरो चयो त होशू ॾिस, तुंहिंजा वारिस जाॻिया आहिनि। हाणे नवें दौर जो को बि नेपियर सिंध खे ग़ुलाम रखी न सघंदो। इहो पहिरियों भेरो हो जो मूं कामरेड खे जेल खां आज़ादु थी सिंध जी आज़ादी जे शहीद होशू जे क़बर ते सीस नवाज़ींदे ॾिठो। ॿियो भेरो केस बसंत हाल में होशू ॾींहं जे सदारत कंदे ॾिठुमि। समूरी सिंध जी सघ सियाणप ऐं साञा संदसि साम्हूं हुई। हिन जे साम्हूं गुलाब जे पिंगलियुनि जहिड़ियूं नाज़ुक नारियूं हुयूं। लोही लिङनि वारा अणबंग हारी हुआ, दुआटियल जिस्मनि वारा पोरियत हुआ। फांसी जे रस्म खे चुमियूं ॾेई हणंदे मौत जे मुंहं में वेंदड़ इनकलाबी कौमप्रस्त हुआ। हिन में रत सां राबेल पोखींदड़ सिंधी कम्युनिस्ट अदीब, दानिशर ऐं शाइर हुआ। पंहिंजी शाइरी सां दोखे जे दीवारनि में ॾार विझंदड़ शेख हयाज़ हुयो। सदाबहार शाइरी ऐं ख़ूबसूरत आवाज़ सां सिंध जे तारीख़ ऐं तहज़ीब खे नओं शऊर वजदान बख़्शींदड़ नियाज़ हिमायूनी हो। मन ख़िताबत खे पंहिंजे हुकुम ते हलाईंदड़ ऐं माण्हुनि जे दिलनि में सिंधत सां मचाईंदड़ हफ़ीज़ कुरैशी हो। सिंधी ज़बान जे सदाबहार जोबन सां सिंध जे सरज़मीन ते सूंह जा सिला पोखींदड़ रसूल बख़्श पलीजो हुयो। पर सभु कामरेड जतोई जी अज़ीम जदोजहद ऐं बेपनाह फ़िक्री पुख़्तगू साम्हूं ॿारनि वांगुरु अदब सां वेठा हुआ। हक़ीक़ी माना में कामरेड जी अज़मत बि इन जलसे में छिलकी ऐं चमकी पई। को बि अहिड़ो माण्हू हुते मौजूदु न हो जंहिंजो सीस संदसि अज़मत अॻियां झुकियल न हुजे। मूंखे ख़बर न हुई त संदसि आरामगाह तियन जी ख़ुशी कुझु नसीबी कहिड़े सिर ज़मीन खे हासिलु थींदी। साईं जी एम सैयद, नवाब ख़ैर बख़्श मरी, अकबर बुगटी ऐं ॿिया अनेक माण्हू जनाज़े में शरीक हुआ। जुलूस सिधो वञी ग़ुलाम शाह कलोड़ो जे मक़बरे जे सदर दरवाज़े में दाख़िल थियो। उते ख़बर पई त कामरेड वसत कई हुई त मूंखे ग़ुलाम शाह जे मक़बरे जे अहाते में दफ़न कजो। जुलूस अंदरि हलियो वियो ऐं मक़बरे जे मुख्य दरवाज़े साम्हूं बीह रहियुसि। मुंहिंजे साम्हूं कॾहिं ग़ुलाम शाह कलोड़ो जी तस्वीर उभिरे थी त कॾहिं हैदरबख्श चतोई जो रोशन चहिरो उभिरी आयो ते। ग़ुलाम शाह आज़ाद आबाद पाण भरी ऐं ख़ुशहाल सिंध जो आख़िरी हुक्मरान हुयो। मिठाई जे आम गुलां जो गुल ऐं हैदरबख्श चतोई सिंध जे आचपे आज़ादी ऐं पाण भलाई लाइ सॼी उमिरि विढ़ंदड़। मूं पहिरियों हैदरबख्श चतोई खे जनरल होश मोहम्मद शहीद जे क़बर ते सीस निमाईंदो ॾिठो हो ऐं अॼु ग़ुलाम शाह कलोड़ो जे भरिसां दफ़न थींदे ॾिठो।